नाज़रीन, मकली ते लगंदड़ माता भवानी संघ जे मेले ते कराची खां निकतल प्यादल काफ़िलो गजे शहर पहुची वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है तुफैल अहमद पवर। जी तुफैल अहमद। जी बिल्कुल, सिंध धरती जगह अमन प्यार और मोहब्बत की धरती है, जिते हर मकतबे फिक्र के पंहिंजा मजहबी त्यौहार मल्हाइण की मुकम्मल तौर ते आज़ादी है। हिंदू बिरादरी जा दोस्त जेके गुज़रियल 3 ॾींहनि का कराची का माता की मोहब्बत मन में सांडे मकली तरफ रवां दवान। हिन वक्त एक काफ़िलो गुजे शहर में पैदल अचो तो हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हिननि जो छा चवणु आहे। माता जी मतलब पूरी मनता असां खणी ईंदा आहियूं, माता असांजी मनता पूरी कंदा। ॾिसो झंडा हिकिड़ो जीअं माता जी मनता पूरी कंदा हू झंडो खणी ईंदो आहे। वेंदासीं सुभाणे मकली मंदर ते माता जो झंडो चाढ़ींदासीं, असां मनोकामना पूरी थींदियूं आहिनि। असां सभिनि पाकिस्तानी दुआ बि कंदा आहियूं, मुस्लमान बि दुआ कंदा आहिनि। हर साल की तरह असां ईंदा आहियूं मकली मंदिर ते चनेसर गोट का हलंदा आहियूं काला पुल का। असांखे 3 ॾींहं थी विया आहिनि अची गुजे ते पहुचा आहियूं। ॿार बच्चा तव्हां ॾिसो पा, असांखे सिक्योरिटी कोन थी मिले। ज़्यादातर असां सिंध पुलिस खे त इहो था चऊं कि असांखे सिक्योरिटी ॾियो। ईंदा आहियूं, असांजी मनता पूरी थींदी आहे। झंडा तव्हां पाण ॾिसी सघो था, उहो सभिनि खे ॾियण वारी आहे, सभिनि जी मां आहे। हिंदू हुजे या मुस्लिम हुजे, उन्हनि सभिनि जी मां आहे। गगर फाटक रुकते हैं, एक रात वहाँ रुकते हैं, गारों में रुकते हैं, तीसरे दिन इधर, चौथा दिन यहाँ पे मकली पे ये जी ग्राउंड पार्क पे वहाँ रुकते हैं। ये भी जाए का मनता हम रखते हैं कि मन्नत हमारी पूरी होती है जब हम लोग पैदल आते हैं। किसी को औलाद नहीं हो, कोई बीमारी एडमिट हो अस्पताल में, कोई तमन्ना हो किसी की, वो हल हो जाती है। पर लिहाजा हम लोग अपने ही बलबूते पे आते हैं, मगर थोड़ी हम लिहाजा चाहते हैं सरकार से तवज्जुद कि हमारी तरफ भी थोड़ा ध्यान दे। हिननि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त मन जूं मुरादूं सीने में सांडे करे जॾहिं असां माता जे मंदिर ते पहुचंदा आहियूं त असांजो उहे मनोकामनाऊं जेके बि हूंदियूं आहिनि से तमामु पूरियूं थींदियूं आहिनि। ऐं हिननि इहो ख़ुदशो बि ज़ाहिर कयो आहे त कराची खां असांजो इहो काफ़िलो निकितल आहे, पर रस्ते में कंहिं बि हवाले सां असांखे सिक्योरिटी वग़ैरह फराहम नाहे कई वई। हिननि हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतिज़ामिया का इहो मुतालबो कयो आहे त असांखे पंहिंजो सिक्योरिटी फराहम कई वञे। जी